अगलो इंसान जेकॾहिं तोखां वञणु चाहे थो त हुनखे रस्तो ॿाहिरि वञी ॾेखारेसि, चएसि हे रस्तो। أنت المولى وأنا العبد वरी जेकॾहिं रस्तो ॾेखारेसि न त हुनखे हिकिड़ी ॻाल्हि कजे, وهل يرحم العبد إلا हिन चौकट खां पेर ॿाहिरि रखंदे इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। वरी जेकॾहिं हिन चौकट खां पेर अंदरि रखंदे त पोइ बाद में मुंहिंजी मर्ज़ी हूंदी। वयल इंसान जॾहिं वापसी जो सोचींदो आहे न, तव्हां ॾे अचण जो सोचींदो आहे न, त उहो जा तव्हांजो दुश्मन थी ईंदो, जा त अंदरि में अहिड़ी प्लानिंग रखी ईंदो जेको तव्हांखे वॾो सताइण लॻंदो, वॾो तड़पाइण लॻंदो, वॾो बेचैन बेक़रारियूं ॾींदो रखो, हर वक़्तु उदासी उदासी ॾींदो। रब्बुल अर्शिल अज़ीम जी इज़त जो कसम आहे, जाते काथे हूंदे बि गुस्से जहिड़ी कैफ़ियत हूंदे, का ॻाल्हि बि सम्झ में न ईंदी, मानी बि खाईंदे त हुनजी यादि तोखे तड़पाईंदी, हुनजी अज़ियतूं तोखे तड़पाईंदी। हिन खां बहितर आहे जेको इंसान चवे थो न त बसि मां त सां अॻिते नथो हली सघां, त हुनखे आराम सां बाए बाए कर। हिते हे एतिरो प्यार, वरी ॿियो जेको हिनजे मथां लफ़्ज़नि उहे वरी ॿिया मथे पवनि, हिनखे एतिरो प्यार आहे।